तव्हां ॿुधायो पिया तव्हांजो ऐं सिंध मां घणे साल जा आहियो तव्हां? 16 साले 16 साल त तव्हां कहिड़े रस्ते आहियो कीअं आया आहियो शिप में रेलगाॾी में ट्रेन में आया त तव्हां हींअर ॿुधायो पियो त तव्हांजी का वीज़ा आहे सिंध जी आई हा वीज़ा आई आहे नथा वञो लफड़ा थी विया आहिनि अच्छा अच्छा त सिंध में तव्हां वञो कंहिं वटि वञो आहे असांजो केरु कोन्हे निरंकार आहे निरंकार आहे वॾो को जथे बथे वञो आया भई वीज़ा आई त कंहिंजे घर शादी हुई सिंध में पहचान में पहचान में हुते तव्हां वञो पिया पर तव्हां न वञी सघिया न वञी सघियासीं अच्छा त तव्हां न चवां थी न हाणे पोइ ॾेई वञण जो हो वीचार ॿिया शहर घणेई त सिंध में कहिड़े ॻोठ में रहंदा हुआ नवाबशाह नवाबशाह में न छा तुंहिंजा ॾाॾा न बि रहंदा नवाबशाह में नवाबशाह सभु असांजी लाइन हूंदी वॾी हवेली त असांजो घर तव्हांजो घर केतिरो परते हो चङो पर ईअं पंधु हो अहिड़ी ॻाल्हि कोन्हे पंधु हो हा हा त मुंहिंजो जेको पीउ आहे भाऊ विशनदास हा त उहो तव्हांजी उमिरि जो घणो नंढो वॾो हो छा हो उहो त हाणे असां खां वॾो ई हो तव्हां खां वॾो हो हा, मूंखां त कुझु यादूं ॿुधायो सिंध जूं ॿुधाईंदो ॿियनि खे न न त तव्हां 16 साली सिंध जी छा यादि आहे सभु यादि आहे छा ॿुधाई तुंहिंजा घर यादि ॾाढाणा उनजा ढोढा पचंदा उहे यादि आहिनि कीअं तई पुठियां रखंदियूं ईंदियूं इहे के सन माजन सभु लाइन हिननि जी वॾी हूंदी असांजी लाइन हवेली वॾी हूंदी असांजे वॾनि जी असांजी वॾनि जी हवेली वॾी हूंदी हा। सिंध नवाबशाह में असांजो भाऊ विशनदास उन पीउ पिता साहब ऐं छानी छती त नवाबशाह सां कहिड़े पाड़े में रहंदा कुझु यादि अथव कहिड़े एरिया में तव्हांजो ख़बर न एरिया मुंहिंजो सहजपुर तव्हांजो नवाबशाह कहिड़ो हूंदो सहजपुर सहजपुर त तव्हां जो घर वॾो हूंदो हा असांजो वॾो तव्हांजे ॾाॾाणो जो वॾो असांजो वधीक वॾो असांजे खां वधीक तव्हांजा वॾा सभु गॾु आहे न लाइन में सभु लाइन में गॾु आहे नवाबशाह में छॾ हाणे न छॾिया कीअं तव्हां सां ॻाल्हाईंदुसि कंहिंसां ॻाल्हाईंदे तव्हांखे कोन्हे ख़बर मां कंहिंसां ॻाल्हाईंदुसि पर तव्हांखे छा छा यादि आहे सिंध जी तव्हां स्कूल जी पढ़ाई कई सिंध जी हा 4 दर्जा 4 दर्जा तव्हां स्कूल तव्हांजे घरां केतिरो परते हो हा थोरो हाणे असां हींअर उहो चवंदा बील ऐं फलाणा असांखे यादि कोन अच्छा घणो पढ़ी कोन हो त तव्हां 4 दर्जा पढ़ियल हा। आहियो उते सिंधी हा अच्छा वरी भारत में जेका तव्हां पंहिंजी पढ़ाई चालू रखी या बंदि कई बंदि कई शादी करी वञे पढ़ाई करी सो अॼु मुंहिंजी फुफी बुआ तव्हां रिश्तो पंहिंजो छा आहे तूं ॿुधाए न ॻंढी थो छा तव्हां ॿुधायो न भाई भाऊ ऐं तव्हांजो रिश्तो छा आहे मुंहिंजो पिता साहिबु ऐं तव्हांजो रिश्तो छा आहे पुफी तव्हांजी ॾाॾी मुंहिंजी पुफी मुंहिंजी ॾाॾी हा तव्हांजी फुफी हा बुआ जा पुट आहियो बुआ जा पुट माना फुफाट हा त तव्हां हींअर मुंबई रहंदा आहियो मुंहिंजी ॾाॾी हिननि जी फुफी अॼु तारीख़ फरवरीअ जी 26 फरवरी 2019 हाणे असांजी आया आहिनि मुंबई मां असांजे घर घुमण मूंसां तमामु घणो प्रेम आहिनि पहिरीं मुंहिंजे शहर बेराड़ में रहंदा हाणे केतिरनि सालनि खां ई मुंबई रहंदा आहिनि ऐं हीअ तव्हां दादी मिलण आया आहिनि सिक लॻी आहे पर जीअं ई हिननि मूंखे ॿुधायो त मां 16-17 साली सिंध मां आई हुअसि त मां पंहिंजे आदत खे रोके न सघियुसि पंहिंजे जेब मां मूं मोबाइल कढियो ऐं दादी जन सां ॻाल्हायो ऐं चूंकि असांजा वॾा नवाबशाह में रहंदा ऐं दादी नवाबशाह में ई सिंध जे रहंदा हुननि ॿुधायो त असांजो घरु ऐं हिननि जो घरु थोरो ई परते हो थोरो ऐं असांजो घरु ॾाढो वॾो हो तव्हांजो वॾो तव्हांजो घर वॾो हा ऐं 5-6 भाउर थिया जीअं यकी लाइन हवेली कहिड़ा 5-6 भाउर हाणे सभई हाणे एतिरा अच्छा त कोड़ोमल हुननि जा भाउर एतिरा हुआ अंदरि सभु त तव्हां त असांजो तो फ़र्क़ु हा त तव्हां जीअं बसि सिंध मां आया हो त पहिरीं कहिड़े शहर में तव्हां रहिया हो जोधपुर घणा ॾींहं रहिया हो हाणे छॾ रे ॻाल्हि न न वरी ख़बर यादि विसरे भला बेरागढ़ कॾहिं हींअर हाणे पुछो बाक़ी घणा हाणे पुछो बाक़ी घणा ॾींहं आयो बाक़ी न न हुते घणा ॾींहं रहिया हो हुते जोधपुर रहियासीं इलाही रहिया अच्छा पोइ बेरागढ़ में घणा साल 5-6 महीना न उन खे त हाणे साल थी विया अच्छा पंजाब में वरी पोइ बेरागढ़ आया पंजाब में अची वियासीं जोधपुर हुआसीं पहिरीं जोधपुर अच्छा हाणे मुंबई में रहो हा हाणे मुंबई वाह हा ॿियो हाणे कर बंदि घणनि सालनि जी सिक पूरी चङो साईं हाणे बंदि था कयूं हिनखे हा